दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जॾहिं PTV ते पहुतो त उस्ताद जलाल चांडिया जा परिस्तार तमामु घणा गॾु थी विया। पोइ PTV वारनि खे बि कुझु मख़सूस माण्हू जेके अंदरि दाख़िल करणा पिया। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो वॾो कलाकार हो, वॾो फ़नकार हो, इन में को शक शुबो न आहे। पोइ उस्ताद जलाल चांडिये माना तमामु प्यारियूं कचरियूं कयूं, तमामु प्यारियूं ॻाल्हियूं कयूं ऐं माण्हुनि जा दिलि मोहे छॾिया। पर उस्ताद जलाल चांडियो माना ॻाल्हाइण दौरान जेको आहे पंहिंजो कंधु झुकाए वेठो हुजे, नज़रूं हेठि करे वेठो हुजे हया जे करे, छो जो साम्हूं जेको आहे स्टेज में जेके औरतूं वेठल हुजनि उस्ताद जलाल चांडियो माना हयादार इंसान हो, औरत जो वॾो एतिराम कंदो, वॾी इज़त कंदो ऐं न्याणियुनि जे अॻियां अखियूं माना खणी मथे न ॾिसंदो। पोइ उस्ताद जलाल चांडियो माना इंटरव्यू ॾिनो, तमामु दिलि ख़ुशि करे छॾियो ऐं तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ऐं नायाब जेके यादगार कलाम बि ॿुधाया उस्ताद जलाल चांडिये ऐं उहे बि हिकिड़ी यादाश्त थी विया, माना यादगिरी थी विया ऐं तारीख़ में रक़म थी विया। दोस्तों दोस्तों जॾहिं इहो इंटरव्यू PTV ते नशर थियो त माण्हू मदहोश थी विया, माण्हू झूमिजी विया ऐं उस्ताद जा दीवाना परवाना जेके मस्ताना उहे माना ख़ुशी मां माना मापनि कोन पिया ऐं झर झंग में हिन जी हकार थी वई त बाबा उस्ताद जलाल चांडिये जेको आहे PTV ते इंटरव्यू ॾिनो आहे, तमामु प्यारो इंटरव्यू ॾिनो आहे, ख़ूबसूरत इंटरव्यू ॾिनो आहे ऐं उस्ताद जलाल चांडिये जे बसि चेहरे ॾिसण जे लाइ बसि माण्हू आता थियनि पिया, माना हर जाइ ते घुमनि पिया ऐं जेके VCR वारियूं कैसेटूं उस्ताद जलाल चांडियो हथु कनि पिया। जिन PTV ते ॾिठो कि न ॾिठो पर उस्ताद जलाल चांडिये जे लाइ माना माण्हू मस्तु थी विया, दीवाना थी विया। दोस्तों दोस्तों उस्ताद जलाल चांडिये हिन महफ़िल में जहिड़ी गुफ्तगू कई, प्यारी गुफ्तगू कई, अहिड़ा ई उस्ताद जलाल चांडिये माना कलाम बि प्यारा प्यारा ॿुधाया, माना तमामु बहितरीन कलेक्शन करे वियो उस्ताद जलाल चांडियो। तमामु भली कलेक्शन हुई, माना सॼी PTV वारनि जो माना दिलि जीते छॾियईं, मन मोही छॾियईं, सिंध वारनि जो, पूरी दुनिया वारनि जो दिलि जीते छॾियईं। जेसि ताईं PTV माना नशरियात जेका ॾिसण सॼी दुनिया खे ख़बर पई त उस्ताद जलाल चांडियो माना वॾो कलाकार आहे ऐं पाकिस्तान जो वॾो नालो आहे ऐं सिंधी फ़नकार आहे ऐं यख़्तारे चपड़ी जो बादशाह फ़नकार आहे। ओ मुझे नथ अबाणन न के विकिया इहा मुझे मारुन अमानत रखिया, इहा मुझे मारुन अमानत रखिया, ओ मुझे नथ अबाणन न ओ मुझे नथ अबाणन न। दोस्तों इहो इंटरव्यू जॾहिं थियो त उस्ताद जलाल चांडिये हिन इंटरव्यू खां अॻु में आवाम खे चयो कैसेटनि जे ज़रिए त माना कॾहिं तव्हांखे इंटरव्यू ॾिबो, कॾहिं अचिबो ऐं सॼी तफ़सील ॿुधाई। पोइ उस्ताद जलाल चांडिये इहो इंटरव्यू जेको आहे पंहिंजे परिस्ताननि जे लाइ ख़ासि तौर ते ॾिनो। दोस्तों हालांकि उस्ताद जलाल चांडिये खे इन जी का ज़रूरत कान हुई, उस्ताद जलाल चांडियो झर झंग जबल माना हर जाइ ते ॿुधियो पियो वञे, शौक़ सां, चाह सां, मोहबत सां। दोस्तों ऐं दिलनि में ज़िंदा आहे अॼु ताईं। दोस्तों इहा महफ़िल मुकमल थी, उस्ताद जलाल चांडियो घर रवानो थियो, पर इहा महफ़िल जेका आहे PTV जे जेके मेमोरी में माना शामिल थी वई, लाइब्रेरी में महफ़ूज़ थी वई, सिंध लाइजी में महफ़ूज़ थी वई ऐं पोइ दोस्तनि लॻाइणु शुरू कयो, हर जॻह ते इहा महफ़िल हलणु शुरू थी वई। दोस्तों इन सां जेको आहे आशिक़ बि लुत्फ़अंदोज़ थिया, महबूब बि लुत्फ़अंदोज़ थिया, उस्ताद जलाल चांडिये जा चाहींदड़ बि महफ़ूज़ थिया ऐं ॾाढो ख़ुशि थी विया। उन्हनि जी दिलि जेका आहे तमामु
ठरी पई, बाग बहार थी वई। दोस्तों जॾहिं आशिक़ पंहिंजे महबूब खे ॾिसंदो आहे त हुनजो दिलि कीअं ठरंदो आहे, त उस्ताद जलाल चांडीअ खे बि ॾिसी कई दिलि ठरी पिया, कई दिलि जेका आहे ख़ुशि थी पिया ऐं बाग बहार थी विया। दोस्तों अॼु उस्ताद जलाल चांडीअ असां में मौजूदु न आहे। दुआ कयो त अल्लाह पाक उनजी बख़्शिश फरमाए ऐं उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए, आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।